कामध्वज महाराज थिया हिकिड़ा भक्त जो नालो थियो कामध्वज। उन्हनि अहिड़ी भगवान सां प्रीति कई, अहिड़ो प्रेम कयो, विशेष प्रेम भगवान सां। चार भावर हुया, चार भावर हुया। टे जेके हुया उहे भगवान सां प्रीति न कंदा, प्रेम न कंदा, उहे उतां जी राजा वटि नौकरी कंदा, खूब तनख़्वाह मिलंदी उन्हनि खे। हिकिड़ो जेको उन्हनि में भाव हुयो चौथो, उनजो नालो हुयो कामध्वज। उहे भगवान सां प्रेम कंदा ॾाढो, कोई कमकार न कंदा, कुछ भी न कंदा, केवल भगवान जी भक्ति कंदा। राम जी सां ॾाढो प्रेम, हनुमान जी सां ॾाढो प्रेम, निरंतर केवल जाप कंदा रहंदा, श्री राम जय राम, श्री राम जय राम, निरंतर बस भगवान जी याद हूंदी। हिकु ॾींहुं टई भावर आया चौथे भाव वटि, चयूं भैया तव्हां कुछ कमकार कयो कोन था, असां टई राजा वटि नौकरी कंदा आहियूं, तव्हां अगरि चओ त तव्हांजी बि असां नौकरी राजा वटि लॻाए सघूं था, वधीक कम न करणो पवंदो तव्हांखे, तव्हां केवल हलजो, कुछ नंढो मोटो कम जेको बि हुजे उहो संभाले वठिजो, तव्हां बि राजा वटि नौकरी कयो त थोरो धन कमायो, परिवार जी संभाल कयो, ॾिसो आखिर ख़र्च पाणी लागू आहे। टिनिनि समझायो, तॾहिं उन्हनि ॾाढो सुंदर जवाब ॾिनो, चयूं भाई मां पहिरियों ई हिकिड़ी नौकरी कंदो आहियां, मां पहिरियों ई हिकिड़ी नौकरी कंदो आहियां, त ॿी नौकरी कीअं कयां? के माण्हू खे सरकारी नौकरी कोई लगी हुजे, अगर उहो ॿिए नौकरीअ में भी लगी वञे त उनजी सरकारी नौकरी छॾिजी वेंदी, कि तू सरकार खां भी पैसा तो वठे, उनखां भी तनख़्वाह तो वठे, उनजी भी नौकरी तो करे, वरी लिखी छुपी करे ॿिए जी भी नौकरी तो करे, त उनखे पहिरीं नौकरी मां कढी छॾींदा, भई तू छॾ सरकारी नौकरी छॾ। त भक्त चयो मां पहिरियों ई हिकिड़ी नौकरी कंदो आहियां। भाउरनि पुछियो कहिड़ी? हुन प्रभु परमात्मा जी। तव्हां हिन नगर जे राजा जी नौकरी कंदा आहियो, मां टिनिनि लोकनि जो जेको महाराज आहे उनजी नौकरी कंदो आहियां, उनजी नौकरी छॾे मां इन राजा जी नौकरी कीअं कयां? ये अमानत में खयानत जो कम मां छो कयां भाई, मां न कंदुमि। तॾहिं हिकिड़े भाउ थोरो गुस्से में चयो कुछ कंदव न, अॻिते पोइते तव्हांजो कोई हूंदो कोन, पैसो पाए भी तव्हां वटि न हूंदो, सॼो ॾींहुं जंगल था हली वञो नाम जपण जे लाइ, कीर्तन करण जे लाइ, कल्ह को तव्हांखे जंगल में ई कुछ थी वञे त तव्हांखे त आग ॾियण जे लाइ भी कोई न ईंदो। हिकिड़े भाउ थोरो गुस्से में चयो, कल्ह को तव्हांखे जंगल में ही कुछ थी वञे त तव्हांखे कोई आग ॾियण वारो भी, यानी अंतिम संस्कार करण वारो भी कोई न ईंदो, केरु ईंदो ॿुधायो? तॾहिं भक्त कामध्वज ॾाढे प्रेम सां मुस्कुराईंदे चयो तव्हां चिंता न कयो, अगरि मूंखे कुछ जंगल में थी भी वियो त जंहिंजी मां नौकरी कंदो आहियां न उहो मालिक पाण ई ईंदो मूंखे आग ॾियण जे लाइ। चओ हरे राम। इहो वचन भक्त जे मुख मां निकितो। ऐं भगवान जी अहिड़ी लीला हुई कि वाकई हिकिड़ी नाम जपन पिया जंगल में वेठे वेठे प्रभु जे नाम में खोयल हुया, लीन हुया, ऐं उते ई उन्हनि जा प्राण निकिरी विया, उते ई उन्हनि शरीर जो त्याग कयो जंगल में। कंहिंखे जानकारी, कंहिंखे ख़बर भी न पई, पर भगवान खे त वचन सत्य करणा हुया। भगवान राम जी जी भक्ति कंदा हुया, हनुमान जी जी भक्ति कंदा हुया। भगवान रघुनाथ हनुमान जी महाराज खे आज्ञा ॾिनी कि वञो सुंदर तरीके सां पूरे शुद्ध संस्कारन सां मुंहिंजे भक्त जो अंतिम संस्कार करे अचो। जो आज्ञा। हनुमान जी महाराज धरती ते आया उन जंगल में, ऐं भक्त जो उन्हनि अंतिम संस्कार कयो, चंदन जी लकड़ी लगाई। जेॾीमल कथा में लिखियल आहे साध संगत जी अंतिम संस्कार हनुमान जी महाराज पंहिंजे हथनि सां कयो, त उहो जेको चिता जो जेको धुओं हूंदो आहे उहो जेॾीमल मथे उॾामियो हवा में हुयो, त जिते चिता जली रही हुई भक्त जो अंतिम संस्कार थी रहियो साध संगत जी, उते आसपास हिकिड़ो पेड़ हुयो। उन पेड़ में ॾाढा प्रेत रहंदा हुया, भूत, ॾाढा पिशाच रहंदा हुया उन पेड़ ते। जीअं ई भक्त जे अंतिम संस्कार जो जेको धुओं हुयो
शरीर चिता जो जेको धुओं उन पेड़ के केवल स्पर्श कंदे निकतो, केवल स्पर्श करे निकरी वियो त जेके भी हजारे भूत प्रेत उते रहंदा हुया हिक हिक करे सभिनीनि खे मुक्ति मिलंदी वई। चओ हरे राम, सभिनीनि जी मुक्ति थींदी वई। कई संतन अखियुनि सां ॾिठो कि हनुमान जी महाराज आया आहिनि, उन्हनि संस्कार कयो आहे ऐं भक्त जी धुएं सां केवल कई प्रेतन जी मुक्ति थी वई। तो सभिनीनि महिमा समझी कि कोई साधारण भक्त न हुया, ये तो निरंतर प्रभु जी भक्ति में हूंदा। कामध्वज जी महाराज बावरन की जानकारी मिली, वो भी रोण लगा कि असां एडे सच्चे भक्त जो अपमान कयोसीं। चओ हरे राम। राजा की जानकारी पई, राजा के अफसोस थियो कि असांजे नगर में एडा प्रभु जा प्यारा भक्त रहंदा पर असां उन्हनि जो कोई लाभ न वरितोसीं। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण। एड़ो प्रेम कयो उन्हनि भगवान सां कि भगवान खे भी नियम निभाइणो पयो भाई, वचन सत्य करणा पया भगवान खे भी। पंहिंजे भक्तन जे लाइ त भगवान सदाई आतुर वेठा आहिनि। चओ राम, हरे राम, हरे कृष्ण। कोई भगवान सां प्रेम जेॾी महिल करे ॾिसे तो उनखे पंहिंजो पाण ई अनुभूति थींदी आहे कि भगवान मूंसां गॾु आहिनि, भगवान हर पल मूंखे ॾिसी रहिया आहिनि, हर पल मुंहिंजी सार लही रहिया आहिनि भगवान। कोई महसूस त करे भाई असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते केवल चिंता करण ॼाणूं, पर भगवान जो भक्त वो कॾहिं चिंता न करे कि कोई उनखे साथ ॾे न ॾे, भगवान उन सां गॾु हमेशा आहिनि, हर पल आहिनि, हर स्थिति में आहिनि। चओ जय श्री